अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो अक्सर न्यूज़ नाज़रीन तासां खबर शामिल कंदा हलूं। गोसपुर खान जाते गोसपुर जे ॻोठ वाहिद बख्श खान बिजाराणी में गुज़िरियल 6 महीननि खां रिश्वत न ॾियण ते सब इंजीनियर असिस्टेंट मैनेजर इशफाक सेहराणी पारां गैस जी फराहमी मुअत्तल करण खिलाफ़ ॻोठाणनि जो मक़सूद सिंधी सैफुल्ला लाशारी मोहम्मद अली बयो अब्दुल मालिक बयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सुई गैस सदरन गैसनि जे असिस्टेंट मैनेजर इशफाक सेहराणी खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाईंदे चयो त हर महीने गैस जो बिल वक़्त सर अदा कंदा आहियूं। उन बावजूद भी असिस्टेंट मैनेजर इशफाक सेहराणी हर मीटर ते रिश्वत तलब कई आहे। न ॾियण जे सूरत में ॻोठ जो गैस गुज़िरियल 6 महीननि खां अथरादू काट कयो वियो आहे, जॾहिं त बिल हर महीने ईंदड़ आहे। जेको गैस कटियल हुजे बावजूद भी बिल जी अदायगी कंदा आहियूं। गैस जी बहाली लाइ केतिरा ई भेरा असिस्टेंट मैनेजर जी ऑफिस जा चक्कर काटिया, पर असिस्टेंट मैनेजर इशफाक सेहराणी पारां कोरोना वबा जो बहानो ॾेई ऑफिस के ताला लगाए छॾिया, जेके अॼु ताईं कोन खुली सघिया आहिनि। मुज़ाहिरीन वधीक सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजी एहतिजाज जो नोटिस वठी असिस्टेंट मैनेजर खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजे ॻोठ जो गैस बहाल कराए असांजी बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट करियो आहे दिलबर अली भयो, अक्सर न्यूज़ गोसपुर।